फरवरी ते थींदियूं। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते इलेक्शन कमीशन आम चूंडुनि जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि आम चूंडुनि जी पोलिंग 8 फरवरी 2024 ते थींदी। शेड्यूल मूजिबि उम्मीदवार 20 खां 22 डिसंबर ताईं नामज़दगी कागज़ जमा कराए सघंदा ऐं 24 डिसंबर खां 30 डिसंबर ताईं नामज़दगी कागज़नि जी छंटछाण कई वेंदी। शेड्यूल तहत नामज़दगी कागज़नि जे मंज़ूर या रद्द थियण ख़िलाफ़ अपीलूं दाख़िल करण जी आख़िरी तारीख़ 3 जनवरी 2024 हूंदी, जॾहिं त अपीलनि ते अपीलेट अथॉरिटी जे फ़ैसिलनि जो आख़िरी ॾींहुं 10 जनवरी 2024 हूंदो। इलेक्शन शेड्यूल मूजिबि उम्मीदवारनि जी हतमी लिस्ट 11 जनवरी ते जारी कई वेंदी ऐं नामज़दगी कागज़ वापसि वठण जी आख़िरी तारीख़ 12 जनवरी 2024 हूंदी। उम्मीदवारनि खे चूंड निशान 13 जनवरी ते जारी कया वेंदा ऐं पोलिंग 8 फरवरी ते थींदी। ॿिए तरफ़ इलेक्शन कमीशन आरओज़ ऐं डीआरओज़ जी ट्रेनिंग बहाल करे छॾी ऐं इहो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में कयो वियो। इलेक्शन कमीशन मूजिबि रिटर्निंग ऑफिसरनि जी ट्रेनिंग 17 ऐं 18 डिसंबर ते थींदी, जॾहिं त ज़िले रिटर्निंग ऑफिसरनि जी ट्रेनिंग 19 डिसंबर ते थींदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची